सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में हल्की बरसात। मौसम खुशगवार बणिजी वई। मलीर आया, चंडीगढ़ रोड, बहादुराबाद, तारिक रोड, स्टेडियम रोड, शारा फैसल, ब्रिग रोड, PA बेस फैसल, कारसाज ऐं सदर समेत भरपासे के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात। हेठाई वारनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभ खां वधीक बरसात मिठी में 53 मिलीमीटर रिकॉर्ड कई वई। अॼु सिंध, बलोचिस्तान, KP ऐं कश्मीर के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात जो इम्कान। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, मिर्प ख़ास, ठट्टो ऐं बदीन जा हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अचण जो ख़दशो। बरसातुनि खां पोइ भानसेदाबाद वेझो मंछू ढंढ जे पाणी में इज़ाफ़ो। पाणी जी सतह 9 फुट ताईं पहुची वई। काछे ऐं नई घाट जो बरसाती पाणी मंछूर में दाख़िल थियण लॻो। बरसातुनि खां पोइ आपाशी खाते दांसर वाह जा दरवाज़ा बंदि करे छॾिया। पाणी दरिया में छोड़ कयो पियो वञे। आपाशी खाते मूजिबि ईंदड़ कुझु ॾींहनि दौरान मंछू ढंढ जे पाणी में वधीक इज़ाफ़े जो इम्कान आहे। पाकिस्तान नेवल अकेडमी कराची में 123वीं मिडशिपमैन ऐं 31वीं शॉर्ट कोर्स कमीशन कोर्स पुॼाणी ते पुरवकार पासिंग आउट परेड। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर ख़ुसूसी शिरकत करे परेड जो माइनो कयो। परेड दौरान पाक बहरिया जे दस्ते फील्ड मार्शल खे सलामी ॾिनी। फील्ड मार्शल कोर्स में नुमाया कारकर्दगी ॾेखारींदड़ कैडेट्स में इनाम भी विरहाया। कैडेट अब्दुर्रहमान बहितरीन कारकर्दगी ते सोर्ड ऑफ ऑनर जो आला एज़ाज़ हासिल कयो। मोहर्रम हराम दौरान इम्कानी सिक्योरिटी ख़दशनि खे नज़र में रखंदे घरू वज़ारत सिंध समेत सॼे मुल्क में फ़ौज मुक़रर करे छॾी। घरू वज़ारत वफ़ाक़ी काबीना खे समरी उमाणी हुई, जंहिंजी मंज़ूरी ॾिनी वई ऐं बाज़ाब्ता तौर नोटिफिकेशन भी जारी कयो वियो। पधिराईअ मूजिबि चइनी सूबनि गिलगित बल्तिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं वफ़ाक़ी गादी वारे शहर इस्लामाबाद में फ़ौज सिक्योरिटी जा फ़र्ज़ निभाईंदी। फ़ौज जी मुक़ररी आइन जे आर्टिकल 245 तहत कई वई, जंहिं तहत फ़ौज सिविल इदारनि जी मदद लाइ मुक़रर करे सघिजे थी। फ़ौजी एहलकार मक़ामी पुलिस रेंजर्स सां गॾियल गश्त ऐं निगरानी जा फ़र्ज़ अंजाम ॾींदा।